ठुल ज़िलो जैकबाबाद यूनियन काउंसिल दीनगढ़ माण्हुनि जी कंडीशन ही आहे। हीअं माण्हू निकिरनि था, माण्हू पंहिंजो पाण खे रेस्क्यू हीअं कनि था। हिन वक़्त ताईं मुराद अली शाह जे तरफ़ां कंहिं बि क़िस्म जो को बि ॿेड़ीअ जो इंतज़ाम कोन थियो आहे, कंहिं बि रेस्क्यू जो को बि इंतज़ाम कोन थियो आहे। हुन पासे असां जूं माउरूं बीठियूं आहिनि, ही बि हिन इंतज़ार में आहिनि त हितां ही मर्द हिननि खे पहुचाए वरी वापसि थी करे हिन घारे मां हुननि औरतुनि खे कढी अचनि। ओ डीसी जैकबाबाद, ओ सैयद मुराद अली शाह, 8 अरब रुपया कहिड़े तुमत में ख़र्च कया आहिनि, किथे ख़र्च कया थी? ही प्यारो खोसो जा माण्हू ॿुॾनि था पिया, वली मोहम्मद ॻोठ जा माण्हू ॿुॾनि था पिया, पारू खोसो जा माण्हू ॿुॾनि था पिया। हितां खां सॾु पंध ते सम्झो 1 किलोमीटर डॉक्टर सोराव खान सरकी साहब जो ॻोठ अहिड़ी सद आहे। ही कंडीशन आहे माण्हुनि जी, हीअं माण्हू अचनि था पिया, हीअं माण्हू गुज़ारनि था पिया। हिन वक़्त ताईं रेस्क्यू जो कंहिं बि क़िस्म जो को बि बंदोबस्त कोन कयो वियो आहे। माण्हू पंहिंजी मदद पाण था त असांजी अम्मा ॾिसो, हू ॾिसो ज़रे घटि गले ताईं पाणी अचण वारो आहे, उन्हनि खे गले में पाणी पहुचण वारो आहे। हीअं माण्हू निकिरनि था पिया। लख लानत तो ते मुराद अली शाह, लख लानत तो ते सिंध हुकूमत। तव्हां माण्हुनि जी अॻिते पाणी तमामु गहरो आहे, असां अॻिते वही कोन था सघूं। ही कंडीशन आहे। हिन कंडीशन में सिंध जूं माऊं रेस्क्यू कनि पियूं पंहिंजो पाण खे, सिंध जूं अमड़ियूं पंहिंजो पाण खे रेस्क्यू हीअं कनि पियूं। तालकोट ठुल ज़िलो जैकबाबाद यूनियन काउंसिल दीनगढ़, उन दीनगढ़ जी ही सूरत हाल आहे। ही सूरत हाल आहे। ओ डीसी जैकबाबाद साहब, ओ डीसी जैकबाबाद साहब, हिकिड़ी ॿेड़ी मोकिल ऐं आर्मी जेकॾहिं ही ॿुधे त आर्मी महिरबानी करे हिते रेस्क्यू करे, आर्मी जा जवान पहुचनि। ही हिते क़यामत जो मंदर आहे। ही हिते माण्हू मरनि था पिया, लुॾनि था पिया, तरनि था पिया, लुॾनि था पिया। सिंध हुकूमत तरफ़ां हिननि माण्हुनि खे रेस्क्यू करण जे हवाले सां हिन वक़्त ताईं सिंध हुकूमत तरफ़ां का हिकिड़ी ॿेड़ी बि कोन पहुती आहे। दरिया बणिजी वियो आहे। ही दीनगढ़ प्यारो खोसो सॼो इलाइक़ो दरिया बणिजी वियो आहे। तमामु तेज़ीअ सां